आमिर इहो ॿुधाइजो त अंगारे जो इहो वाक़ियो आहे त 2 ॾींहं हिन वाक़िए खे वधीक गुज़री विया आहिनि। अञा ताईं दुआ खे छा अदालत में नाहे पेश कयो वियो, हुन जो को अदालती रिमांड ताकि जांच जो दायरो वधी करे ख़बर पइजी सघे त इन क़त्ल जा कारण कहिड़ा हुआ। गुज़िरियल ॾींहुं जेको आहे दुआ खे गुज़िरियल ॾींहुं ई गिरफ़्तार कयो वियो आहे त यकीनन अॼु उनखे अदालत में पेश कयो वेंदो। उन खां पोइ ॿियो जेको अहम जेको अक्यूज़ आहे उहो हुनजो अॻूणो मुड़ुसु आहे। पुलिस कोशिशि करे रही आहे त उनखे बि गिरफ़्तार कयो वञे, पर यकीनन पुलिस ज़रियनि जेको ॿुधायो आहे त उन क़त्ल में जेकी दुआ आहे बिल्कुलु मुलविस आहे। हिकिड़ो ड्रामो रचायो वियो, उनजे जेको आहे किसनि में जोराबा विधा विया, क़त्ल कयो वियो। उन खां पोइ जेकी वीडियोज़ ऐं जेके उतां जी जेकी घर जूं अंदरि जूं शयूं आहिनि उन मां वाज़े नज़र लॻी रहियो आहे त जेको आहे ही क़त्ल आहे। वारिस उनजे पीउ जी मुद्दत में केस बि दाख़िल थियो आहे, पर इंक्वायरी कई वेंदी त इहो कॾहिं इहो हुनखे ख़तमु कयो वेंदो। ऐं दुआ खां वधीक जेको अॻूणो जेको हुनजो मुड़ुसु आहे उनखे बि गिरफ़्तार, पुलिस जी कोशिशि आहे त जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। ठीकु आहे। इन हवाले सां ॿुधाइजो को पुलिस जो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे, छो जो उहा जेका दुआ आहे मक़तूला जंहिं क़त्ल कयो आहे उहा पुलिस जी जेका आहे कांस्टेबल आहे, त इन सिलसिले में पुलिस जो छा चवणु आहे? ॾिसो, मूं जीअं अव्हांखे चयो त ज़ाहिर आहे जेके बि पटे भाई हूंदा आहिनि उहे कोशिशि कंदा आहिनि त पंहिंजे पटे भाई खे बचायो वञे। शुरूआती जेकी रिपोर्ट हुई या जेको आहे पुलिस FIR करण जे लाइ तयारु न हुई। जॾहिं इलाइक़े वासी या वारसनि ज़ोर भरियो त उन खां पोइ FIR थी। FIR जेको आहे हुनजे पीउ जी मुद्दत में आहे। पुलिस जेकी इन्वेस्टिगेशन आहे 2 ऑप्शन हूंदा आहिनि। हिकिड़ी ऑपरेशन पुलिस हूंदी आहे जेकी फर्स्ट इन्वेस्टिगेशन रिपोर्ट यानी FIR कंदी आहे, उन खां पोइ इन्वेस्टिगेशन ॾे वेंदी आहे। इन्वेस्टिगेशन जा जेके इदारा आहिनि उहे उनजी वसी तरीक़े सां इन्वेस्टिगेशन कंदा आहिनि त हीउ वाक़ियो कीअं पेश आयो, दुआ हुन में मुलविस हुई, हुनजो अॻूणो मुड़ुसु मुलविस हो या अञा बि ॿियो को माण्हू हुयो, उहो ज़ाहिर आहे कुझु वक़्तु हिन में लॻी सघंदो। पर पुलिस जी कामयाबी इहा आहे त जेकी मेन जेकी मुड़ुस जी मारींदड़ औरत हुई उहा त गिरफ़्तार थी आहे, ज़ाहिर आहे उहा पुलिस वारी आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त कोर्ट छा थी करे, छा पुलिस एहलकार जे लाइ पोइ जेको आहे हुनखे पुलिस खे रिमांड जो वक़्तु ॾिए थी। ज़ाहिर आहे